हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो क़िसो तव्हां पढ़ो क़ुरान में त अल्लाह रब्बुल इज़्ज़त कीअं पंहिंजे प्यारे बाने खे आज़माइश में विधो ऐं वरी उन सोणे नबी जी मोहबत अल्लाह जो इश्क़ ॾिसो त उन कीअं उन आज़माइश खे पूरो कयो। ख्वाब था ॾिसनि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम त पंहिंजे बचे हज़रत इस्माईल खे ज़िबह था कनि। हाणे इहो निंड में साईं ॾिसे थो त मां पंहिंजे पुट खे ज़िबह थो कयां। अखि खुली अल्लाह जो हुकुम सम्झ में अची वियो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त नबियुनि जा ख्वाब बि वही हूंदा आहिनि। नबी जो ख्वाब वही हूंदो आहे, यानी अल्लाह जो हुकुम हूंदो आहे। ऐं तयारु थी वियो, चई जेकॾहिं अल्लाह जी हिन में रज़ा आहे त पोइ हिकिड़ो पुटु छा हज़ारे इस्माईल हुजनि अल्लाह जी राह में क़ुर्बान। ऐं इहो प्यारो फ़र्ज़ंद अल्लाह साईं वॾी उमिरि खां बाद ॾिनो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे। कुराड़प जी उमिरि में 13 साल ग़ालिबन उमिरि आहे, 13-14 साल। हाणे इहा उमिरि अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें आहिस्ते आहिस्ते पीउ जूं पंहिंजे पुट में उमीदूं शुरू थींदियूं आहिनि वधणु। त ही हाणे वॾो थिए थो, मुंहिंजो सहारो थिए थो, या ही नेक साले थींदो, मुंहिंजो नस्ल अॻिते हलाईंदो। ख़ैर पुट खे ॿुधायो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं इहो ज़िक्र कयो हज़रत इस्माईल सां त बचा मां इहो ख्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़िबह थो कयां, मां तोखे ज़िबह थो कयां। क़ाल या बुनैय, ए मुंहिंजा बचा इन्नी अरा फिल मनाम, मां निंड में ॾिठो आहे अन्नी अज़बहुक, त मां तोखे ज़िबह थो कयां। फ़ंज़ुर माज़ा तरा, हाणे तूं ॾिस त तुंहिंजी छा राय आहे। त क़ुर्बान वञिजे उन नबीअ जे नसुल तां, परवरिश तां, तरबियत तां, अल्लाह जे करम तां। त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम इन नंढी उमिरि में जेको जवाबु था ॾियनि उन जवाब खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक में मदीने वारे साईं सां ज़िक्र फरमायो। हाणे जवाबु ॾिसजो। क़ाल, हज़रत इस्माईल फरमायो, चयो या अब तिफ़ अल, ए मुंहिंजा अबा कर, या अब तिफ़ अल मां तो उमर, ए मुंहिंजा अबा तूं उन हुकुम जी बजा आवरी कर जेको तोखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम ॾिनो आहे। सतजिदुनी इंशा अल्लाहु मिन साबिरीन, अबा तूं ॾिसंदे मां तुंहिंजो बचो आहियां, तूं ॾिसंदे त मां इनशा अल्लाह सब्र में हूंदुसि। तयारु थी विया पीउ पुट घरां सुबुह जो रवाना थिया। जॾहिं घर खां ॿाहिरि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे वठी निकिता, शैतान कीअं पंहिंजो वार घुसाए सिधो बीबी हाजरा वटि कंहिं बि रूप में आयो। तोखे ख़बर आहे काॾे विया आहिनि? साइण फरमाए मूंखे ख़बर न आहे, मां तो तोखे ॿुधायां काॾे विया आहिनि। इब्राहीम अलैहिस्सलाम तुंहिंजे पुट खे ज़िबह करणु वियो, कोहण वियो अथई। माउ खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त मुंहिंजे बचे खे मुंहिंजो मुड़ुसु कोहण वियो आहे त बीबी हाजरा जवाबु ॾिनो, न न ईअं नथो थी सघे, पीउ पंहिंजे पुट खे कीअं कोहंदो, तूं ग़लति आहे। वरी शैतान थो चएसि त अल्लाह चयो अथसि, अल्लाह जो हुकुम अथसि पंहिंजे पुट खे को, भला अहिड़ो बि को तरीक़ो थींदो आहे छा? ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि अल्लाह जी रज़ा हासिलु करण जा। त सैयदा हाजरा जॾहिं इहो ॿुधो त अल्लाह जो हुकुम अथसि त चईंसि त जेकॾहिं अल्लाह जो हुकुम अथसि न त पोइ मुंहिंजो हिकिड़ो बचो न हज़ारे बचा अल्लाह जी राह में क़ुर्बान। मायूस थी वियो। पोइ बि हिन खे सुकून न आयो, चई त हाणे ॾिठई त नबी बि आहे, हेॾो बरगुज़ीदा नबी आहे अल्लाह जो, पोइ बि न मुड़ियो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां बि न मुड़ियो। असां तव्हांजी छा हैसियत आहे? असां तव्हांजी छा हैसियत आहे? पंहिंजे अमलनि ते नाज़ करण वारा, पंहिंजे सजदनि ते, पंहिंजी इबादतुनि ते, पंहिंजे उथण वेहण ते नाज़ करण वारा, हमेशह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पनाह घुरो।
हमेशह अल्लाह जी पनाह घुरो, अल्लाह जी मदद घुरो। मुंहिंजा मौला जेको घुरिजां तूं आहे, तूं मदद कर, असांखे सिधी राह ते हलाए। तुंहिंजी रहमत हूंदी, तुंहिंजी मदद हूंदी त असां सिरात मुस्तक़ीम ते हलंदासीं। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आयो आहे ऐं चएसि थो, इब्राहिम हीउ छा थो करे? पंहिंजे पुट खे ज़िबह थो करे, अहिड़े प्यारे बचे खे। तूं ॾिस त सही कहिड़ो प्यारो हसीन ख़ूबसूरत ॿारु आहे। अलाह साईं तोखे कुराड़प में ॾिनो आहे। तुंहिंजो नसुल कीअं हलंदो, अॻिते माण्हू तोखे कीअं सुञाणींदा, ख़बर कीअं पवंदी त हे इब्राहिम हुयो? अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु लॻो। चईंसि त मूंखे अलाह जो हुकुम आहे, मां कंदुसि। वरी चयो त अलाह खे राज़ी करण जा खोड़ तरीक़ा आहिनि, तूं वरी अलाह सां ॻाल्हाए, अलाह साईं खे अर्ज़ु कर, ॿियो को तरीक़ो कढु, अलाह साईं खे ॿिए कंहिं तरीक़े सां राज़ी कर, इन अमल खे छॾु, पंहिंजे ॿार खे ज़िबह न कर। त गुस्से में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे 3 पथरियूं खणी आयूं। जॾहिं उहो पथरियूं खाधईं पोइ सम्झी वियो त हाणे जेको अमल अलाह साईं जो हुकुम थियो अथसि इहो कंदो न बुड़ंदो। उतां पोइ मायूस थी वापसि हलियो वियो ऐं उन क़ुर्बानी जी जॻह ते पहुता। जॾहिं उते पहुता त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचे खे जॾहिं लेटायो, फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन, पेशानी ज़मीन ॾे करे ऐं पुठी मथे हुई, यानी क्याड़ी वारे पासे खां, कंध खां ज़िबह करण जी साईं शुरूआति कई। पुट चयो त बाबा सिधो मां न सुम्हां, मुंहिंजी गिचीअ ते मथां तूं छुरी फेरे ऐं तोखे रहम अची वञे, इन जे करे मुंहिंजो मुंहुं हेठि कर त मुंहिंजी अखियुनि में तूं न ॾिसी सघिजांइ। छा इश्क जो दास्तान आहे, छा अलाह साईं जी बारगाह में क़ुर्बानी पेश करण जो अंदाज़ आहे। अहिड़ी प्यारी शइ अॼु आहे मुस्लमाननि में, इहो दर्द, इहो जज़्बो अॼु असां में आहे त असां अलाह खे राज़ी करण जे लाइ का अहिड़ी पंहिंजी प्यारी शइ क़ुर्बान कयूं जेका असांखे पसंदीदा हुजे। हाणे त इहो न आहे शरीयत मुहम्मदी में त पंहिंजो पुटु कोई ज़िबह करे, उहो त उन महिल ई ख़तमु थी वियो। पर इन क़ुर्बानी मां इहो त असांखे सम्झ में अचे त जेका असांजे नफ़्स खे शइ न वणे, छा असां उहा शइ अलाह जे लाइ क़ुर्बान कयूं था? नथा कयूं न। हे ॾिसो, हिते मंज़र ॾिसो त पंहिंजे बचे खे लेटायो अथई ऐं छुरी खणी आयो आहे। उहा छुरी उहा कंध ते रखी ऐं बिस्मिल्लाह करे हलाइणु शुरू कयूं। ऐं छुरीअ खे जॾहिं अलाह जो अमुर ई न आहे त काॾां कटे? हे त आज़माइश हुई। अल्लाह साईं फरमा, इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन, बेशक ही वॾी आज़माइश हुई। ख़ुदि रब काइनात तो फरमाए त ही वॾी आज़माइश हुई। जेको पंहिंजे बचे खे पाण कोहे, इहा वॾी आज़माइश आहे। वफ़दईनाहु बिज़िब्हिन अज़ीम, पोइ इहो थियो जो उन जॻह ते ख़बर तॾहिं पई जो घटो अची वियो ऐं उहा छुरी घटे ते हली वई ऐं घटो ज़िबह थी वियो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम बची विया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, असां उन जी जाइ ते हिकिड़ो वॾो फिदियो ॾेई छॾियोसीं। वफ़दईनाहु बिज़िब्हिन अज़ीम, उन जी जाइ ते वॾो फिदियो, साईं जी जाइ ते घटो ॾेई क़ुर्बानी असां कराए छॾीसीं। इहो शान आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ऐं उन साईंअ जी क़ुर्बानीअ जो। हाणे उम्मत मुहम्मदिया क़यामत ताईं क़ुर्बानियूं कंदी, जानवर कुहंदी, हे उहे ई ॾींहं आहिनि। पर हक़ीक़त में क़ुर्बानीअ जो जेको मक़सदु आहे न, क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां। क़ुर्बानी जो फ़लसफ़ो इहो आहे त जेका शइ तव्हांजे नफ़्स खे वणे, जेका शइ तव्हांखे अलाह खां परे करे, जेका शइ तव्हांखे अलाह जी रज़ा खां हटाए, उन शइ खे ख़तमु करणु क़ुर्बानी आहे। उन शइ खे ख़तमु करणु क़ुर्बानी आहे। बुख थी लॻे, रोज़ो था रखो, इहा बि हिकु क़िस्म जी क़ुर्बानी आहे। तव्हां अलाह जी राह में कुझु ॾियो था, इहा बि क़ुर्बानी आहे। तव्हां मिसकीन जी मदद था कयो, ग़रीब जी मदद था कयो, पंहिंजो पैसो, ज़ाती पैसो, पंहिंजी कमाईअ जो उनखे ॾियो था, इहा क़ुर्बानी आहे। तव्हां जानी कंहिंजी मदद था कयो, इहा क़ुर्बानी आहे। तव्हां अख़लाक़ी मदद था कयो, इहा क़ुर्बानी आहे।
पर शर्त इहो आहे, अलाह रब्बुल इज़्ज़त क़ुर पाक में फ़रमायो त मूंखे तव्हांजो गोश्त, तव्हांजी क़ुर्बानीनि जो रतु इहो नथो पहुचे। मूंखे, मां रब खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी तक़वा पहुचंदी आहे, जेको तव्हांजे सीननि में आहे, जेको तव्हांजे दिलनि में आहे, त ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ असां कयूं था, ऐं अलाह साईं क़बूल फ़रमाए।